لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال الله تعالى في كلامه المجيد وعباد الرحمن الذين يمشون على الأرض حونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما. وعن عبد الله بن مسعود رضي الله تعالى عنه قال قال رسول الله صلى الله عليه وسلم لا يدخل الجنة من كان في قلبه مثقال ذرة من كبر. رواه مسلم. तमाम किस्म जी हमदें सना वडाई नवाखाना इबादतें बंदगी परिस्थिति से पूजा बानब में गुलामी रुकूएं सजदा उन्हें इकड़ी अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लायक अने सजावार हैं जेको अल्लाह खालिके कुल कायनात मालिके अर्ज़ो समा है। अल्लाह जी मुख्तसर हमदमाबाद बेशुमार तादाद दुरूद सलाम नाज़िल किए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम थे खुसूसन आखिरी नबी जनाब अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जमा बुजुर्ग
नौजवान साथियों, अॼु जुमे जो उनवान है तकब्बुर ने तेजा नुक़सान। तकब्बुर हिकिड़ो अरबी वर्ड है, अरबी अखर है, जिनका अल्लाह ताला की सिफत बनाए मुतकब्बिर। तकब्बुर कोई की चावा छे, तकब्बुर ने करियो है किब्र में जाओ ने अरबी में किब्र चावा छे वडाई के, वडी वस्तु के, जे पांच चौका अल्लाहु अकबर, अल्लाह में का वडो है। तकब्बुर ई वस्तु है जेको इंसान के वडो समझे, वडाई करे ए मारे के ई न समझंदो है आओ आया बस ब्या की ना आओ तो जे। तकब्बुर एकड़ी एड़ी वस्तु है, वडाई एकड़ी एड़ी वस्तु है जे इन जा केड़ा वडा नुकसान आई, इन जी केड़ी वडी सजा है पास न दासी। पण अल्लाह ताला वडाई के, किब्र के, तकब्बुर के पिंडना करे पसंद करे तो हदीस कुदसी में है, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल किब्रिया ओ रिदाई, अल्लाह ताला चाहे तो वडाई जो है कि मुझो उठण है, वल अज़मतु इज़ारी, अज़मत जो है कि मुझो पैरण है। फमन नाज़अहुमा मिन वाहिदिन, इनी बिनी वस्तुए में जा जको पण मारो मोटा जटी दो, यानी मुझी वटाई मोटा जटी तो पिंड के वडो समझंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो फक़ज़फ़तु फिन्नार, उन इंसान के हम दोज़ख में दाखिल कंदोस। किब्राई अथवा वडाई कवाखाना की मड़े अल्लाह ना करे है, पण पांच जन वस्तु के वडाई समझौता वडाई इस्लाम में करो है, तकब्बुर इस्लाम में करो है। तकब्बुर चावा जे करेगे ने ये वस्तु याद रख जा जे अल्लाह ताला जरा इब्लीस के, शैतान के आसमान मथा तड़े ने न धरती मथे हलाए में ते जो हिकड़ो ज कारण हो जो न तकब्बुर कहे में, उन को कहे में वडाई कहे में। तकब्बुर ये हो जे अल्लाह ताला जरा हुक्म कहे, अल्लाह ताला फरमाए तो सूरह बकरा आयत नंबर 34 में व इज़ कुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस, मो जरा हुक्म कयो मणी मलाइके के, मणी फरिश्ते के, जे ऐं आदम के सजदो कयो जरा अल्लाह ताला चाहे तो मणे मलाइका सजदे में किरी पिया, इल्ला इब्लीस, इब्लीस सजदो न कई, अबा उन ना करे छने आओ सजदो की न कंदोस, वस्तकबर उन तकब्बुर कई, उन वडाई कई। को अल्लाह ताला जरा पूछे कि मो तो के हुक्म बनो हो ते हुंदे तो पण सजदो न कहे, ते जो काम करो है ते उन को चाहे खलक़तनी मिन नारिन व खलक़तहु मिन तीन, तो मुखे आग में पैदा कये, इन इंसान के तो मिट्टी में पैदा कये, आओ इन कदा वडो या इन के आओ सजदो न कया की मुखे सजदो करे, के जो शैतान जो। ते जको पण इंसान वडाई कंदो, तकब्बुर कंदो, ओ इंसान समझी लायो शैतान के रस्ते मथे है, ओ शैतान वारो अमल करे तो ने तकब्बुर आए करो। आओ पहली आके की हदीस सुनाया तो आके तकब्बुर ने वडाई के समझे में अचे, न पादा पामार को मारो ये समझंदो कोई भाई आओ तकी वडाई कया न तो, आओ तकी वडाई कया तो पादा मेरा ले पेरे भरो पे पादा गमे न मारो पर वही रो, गमे न पर खाई लायो पी लायो, पा में की वडाई है, पण ये पा वाली वडाई है, इस्लाम वाली वडाई करो है। इस्लाम के ना वस्तु के वडाई चाहे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, सही मुस्लिम की रिवायत है, अब्दुल्लाह बिन मसऊद रावी हदीस है, फरमाया ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बिही मिस्क़ालु ज़र्रतिन मिन किब्र, ओ इंसान जन्नत में कदे दाखिल की न थींदो जंहिंजी दिल में राय जे दाणे जे बराबर जे कदे किब्र हुंदो, वडाई हुंदी त केतरो वडो ना, खाली राय जे दाणे जे बराबर, राय जे कण जे बराबर
जे करे एकड़े इंसान जी दिल में किब्र हुंदो वडाई हुंदी ई इंसान जन्नत में दाखिल न थींदो। तर सहाबा किराम ॾिठो जे भई ईता वॾो गंभीर मसलो है जे हेतिरो जेकॾहिं राई जे दाणे जे बराबर इंसान जे दिल में वडाई अची वञे तकब्बुर अची वञे उहो इंसान जन्नत में कीअं वेंदो। तर सवाल कयो उन्हीं के पिंड जा अमल प्यारा हुआ उन्हीं के पिंड जो ईमान प्यारो उन्हीं के जन्नत खपई थे पा सॼो ॾींहुं सुणो पिया जे हीउ अमल जेको माण्हू कीअं कंदो जन्नत में कीअं वेंदो। पाण खे कोई फ़र्क़ु है पाण खे जन्नत से कहिड़ा मतिलब है पिया सुणाइए सुणणो है बाक़ी खाली को ॿाहिरि निकिरणो है। साहबा किराम खे ई न हो साहबा किराम कंहिं पण अमल जे बारे में सुणंदा हुआ जे हीउ अमल जेको आहे जन्नत में जा कढाए छॾींदो त सवाल करे पुछंदा हुआ। साहबा किराम पुछियो ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नर रजुल युहिब्बु अन यकूना साबुहु हसना व नअदुहु हसना। ए अल्लाह जा रसूल आई त चओ पिया जे जेको माण्हू वॾाई कंदो उहो जन्नत में कीअं वेंदो न असां में जा त हर को माण्हू ई पसंदि करे थो जे असांजा लिया पण ख़ासा वए असांजो जोड़ो पण ख़ासो वए तो पर नवा ने खासा लिया पहना ई पर तकब्बुर है खासो नौ जोड़ो पहनो ई पर तकब्बुर है। तर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल अल्लाह ताला खूबसूरत है खूबसूरत के पसंद करे तो आई नवा कपड़ा पहरो नव जोड़ो पहरो सिंगार कयो टेंट कयो अल्लाह रब्बुल आलमीन के जगह वणोता इन वस्तु की अल्लाह ताला मनाए नहीं के अल किब्रु बत्रुल हक़ व गम्तुन नास किब्र ने वडाई ई है जे मारो हक गाल के कबूल न करे ने बे बड़ी मारे के नडड़ो समझे बे की वीडियोज न के मुजा भाईरो जे कने आई कुरान खोले पढ़ो कुरान त माके कदे खोले जी तौफीक मिले ही नहीं पामा 90% मारो तो कुरान पढ़ंदे अचे न तो उनी के ने जेके अचे तो वो की समझे न था कुरान खोले जे कने आई पढ़ो आऊ आके समझाए कुरान पूरो चे तो जितना पण नबी आया जितना पण टोटल नबी जो दुनिया में आया इन्हीं जो कौमों जो को इन्हीं की न मनायो ते जो हिकड़ो ठिकान हो जे उन्हीं कौमे में जो बनाई हुई उन्हीं कौमे में तकब्बुर हो। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह बकरा के अंदर इरशाद फरमाए तो अफ कुल्लमा जाअकुम रसूलुम बिमा ला तहवा अनफुसुकुम जेरा जोको पण नबी दुनिया में आयो ने एड़ो हुकुम खणी आयो जेको माणे के वणियो न दे जेको माणे के पसंद न हो तर अल्लाह ताला जडो इस्तकबरतुम तर माणे तकब्बुर कयो तर माणो वडाई कयो ने को जे माणो इनी की दावत ॾिनी उन माणो के सामाई लड़या उनके सामा थिया उनके कुटियो मारियो उनके छेले भली कत्ल पण करे वेदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो फरीकन कज़्ज़बतुम व फरीकन तक़तुलून नबी दुनिया में आया जरा हक जी गाल कयो सच्चाई जी गाल कयो तर अमोक नबी के माणे खोड़ो करे कढी छड्यो ते अमोक नबी के माणे कत्ल पण करे वेदो नबी के माणे कत्ल पण कयो कान पोरो खबर है वडाई दिल में वडाई इतरी वई तकब्बुर इतरो हो जे आऊं बे जी गाल के मना मुंजी मणे मने आऊं के जी न मना मुंजी जे में मणे वे आऊं के जे में न चा मुंजी गाल मणे रखे आऊं के जी गाल न रखा मु अग्या मणे झुके आऊं के जे अग्या न झुका आऊं मणी का वडो थिया मु का वडो को न थियो खपे। इंसान के अंदर जरा ये गाल अची वई थी इंसान में जरा एड़ो आदतों अची वई जो तेरा समझीदा है वो फिरौन बनी वई तो केर बनी वई तो फिरौन बनी वई तो जे फिरौन के मूसा अलैहिस्सलाम जरा दावत ने तो पहुंचे वे अना रब्बुकुल आला बड़ी खा वडो रबावया तू कड़ी गाल नहीं तो जो प्रयोग दे आ बड़ी खा वडो रबाया अल्लाह रब्बुल आलमीन चे तो उन फिरौन के जरा मो पूरे दरिया के हवाले कयो तेरा चे आओ आमन तो बिरब्बि मूसा व हारून हाने मूसा ने हारून जे रब्बा के आओ मना तो अल्लाह रब्बुल आलमीन को चे आल आना हाने मने तो सजी जिंदगी एड़ा डो करीने पोयो नी हाने मने तो पावट जर ताकत वेदी पावट जर चंगा भलाई वेदी पावट जर पर वेदो पावट जर पावर वेदो तर के इंसान के पाकी समझो नता तर के जी गाल पा कन्न से खाए पना सणो पण नता जे प्याज जे असा के को मतलब न वस्तु से पण एकड़े इंसान में तकब्बुर जर अचे तो वडाई जर अचे थी तर मेरी का पेरी ये गाल करे तो जे ओ हक जी गाल की कबूल न तो करे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो व इज़ा तुतला अलैहि आयातुना वल्ला मुस्तकबिरा कअन्नम यस्माअ कअन्न फी उदुनैहि वक्रा
फबश्शिरहु बिअज़ाबिन अलीम जहिड़ा माण्हुनि खे असांजो आयतूं पढ़ी न ऐं सुणायो क़ुरान जी तिलावत करे ने सुणायो नबी जा फरमान सुणायो तेरी पुठ ॾेई पाछा थी वञी वेंदा ने आंखे अहिड़ो लॻंदो जंहिंजी सोच न आयो अईं ॾिगे वेठा आहियो न ही सुणो पिया पढ़े खाली मस्जिद तो बाहर निकरंदा तरांखे अहिड़ो लॻंदो जो असां की सोए न बस कन्ने में अल्लाह रब्बुल आलमीन चए थो इनके में कपा भरियो पियो है को पण कार इनके कन मथे पुॼे नथी ऐं दुनिया में पुठ ॾेई लायो ऐं दुनिया में हिकिड़े कन मां सुणी ॿिए मां कढी लायो दुनिया में ऐं मुंहिंजी ॻाल्हि मां हथ कढी लायो फबश्शिरहु बिअज़ाबिन अलीम पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजा जर मरी मूं वटि जॾहिं अची था न त मूं आला करे दर्दनाक अज़ाब तयार करे रखी छॾियो आहे खाली आंखे उते पुॼे जी वार आहे बस ने केॾा वेंदा अल्लाह ने केॾा भॼी सघंदा ॿियो को रस्तो आहे ॿई को वाट आहे पावर जर पर हूंदो ताक़त हूंदी जवानी हूंदी चङ भलाई हूंदी पाण कंहिंजी ॻाल्हि की वीडियो बि न ॾींदासीं अॼु जेको आंखे चाह पियो अॼु जेको आंखे सुणायां पियो इन ॻाल्हि ते तव्हांजो ध्यानु कीअं हूंदो इन ॻाल्हि ते खाली एतिरो ई सुणंदा जे हिकिड़ो 30 मिंट थी एतिरे असांजी जान छुटे असीं ॿाहिरि निकिरी भॼी वञूं पर हिकिड़ी वस्तु यादि रखंदायो इंसान में जरा वॾाई अचे थी इंसान में जरा तकब्बुर अचे थो इंसान में जरा अल्लाह रब्बुल आलमीन के सामे जो लड़े जो जज्बो अचे थो तर अल्लाह रब्बुल आलमीन इन इंसान के सबक सिखाए थो इन इंसान के दुनिया में अल्लाह ताला ज़लील करे थो ने याद रखजा पांखे जो को पर है पांखे जो को तकब्बुर है पां पिंड मथे जो को वॾाई कयूं था कोई मथे वॾाई कयूं था पां वॾाई कयूं था पिंड जे पर मथे तो जो पर खत्म थी वेंदो तो अॼु सिंटे ऐसी किले जो ई कॾहिं के तू 50-30 किले जो थी रहो तोखे अॼु पर है तोखे वॾाई है तो जे ही हथे जी ताकत मथे कॾहिं के ई हथ अहिड़ा थी रहो जे इन हथे से तो लठ मथे की न खणी सघने तोखे अॼु वॾाई है तो जे इन अखी मथे कॾहिं के तो जो अखी एड़ियो थी रहो जे इन अखी से तू नज़र खणी निहारी ने एतिरो पण ॾिसने की न तोखे अॼु वॾाई है तो जे कने मथे ई तो जा कन कॾहिं के अहिड़ा थी वेंदा जे हिनी कने से तो रड़ी पण की न सुणी सघने तोखे अॼु वॾाई है तो जे खूबसूरत चेहरे मथे जे मुंहिंजो चेहरो हेड़ो खूबसूरत है ऐं हेड़ो फुटरो आहियां तो माण्हू की समझाई न तो ई तो जो चेहरो जेको है 10 ने 15 वरे पुठिया 20 ने 30 वरे पुठिया सोकी ने भेरो थी रहंदो मिटू तो जो पट के सामने लोटनियो पयूं अॼु तोखे तकब्बुर है अॼु तोखे वॾाई है तो जे जिस्म मथे तो जी चङ भलाई मथे तो जी तंदुरुस्ती मथे पर कॾहिं के ये चङ भलाई कॾहिं के ये सिहत कॾहिं के ये ताकत तौर जटजी वेंदी जो अस्पताल जे वञी करे बिस्तरे जे हवाले थी वेने तोखे अॼु पर है तो मथे एतिरी ॻाल्हि मथे पर है जे मूंखे धन ने दौलत मिली है मूंखे पैसो ने मिल्कत मिलिया आहिनि पर यादि रखजो अल्लाह ताला कई बादशाह के फकीर बनाए छॾे कई मालदार के अल्लाह गरीब बनाए छॾे कई इंसान चङे भले के अल्लाह बीमार बनाए छॾे कई नौजवान के अल्लाह रब्बुल आलमीन मौत जे हवाले करे छॾे जेकॾहिं दुनिया में तोखे कंहिं पण ॻाल्हि मथे तकब्बुर हुए त तूं यादि रखजो जे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अलम नखलुकुम मिन माइन महीन इंसान तूं गमेड़ो बादशाह बनी वञे ते भले तू ताकत ने कुवत वारो बनी वने ते भले तू मुल्क जो आगेवान बनी वने ते भले तू गमे एड़े पर वारो बनी वने ते भले हिकड़ी वस्तु याद रखजा जे मो जो तोखे पैदा कयो है हिकड़े नापाक हिकड़े हकीर हिकड़े बेकार पानी के फुड़े में जा पैदा कयो है तो जो वीडियो की पढ़ना है पा इन कायनात में आयो न कायनात में अल्लाह हेडी कायनात बनाए इन कायनात के न्यारो दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन करोड़ों मखलूक पैदा करे छने हैं दुनिया में अरबों खरबों मखलूक के अल्लाह पैदा करे छने हैं उन्हीं के विच में पा हिकड़ो इंसान आयो ने एगो इंसान आटा जे कण जे बराबर पर नाए पर तकब्बुर एड़ो करे तो जे आसमान के सामो उड़न चाहे तो तकब्बुर एड़ो करे तो जे जमीन के लतो हणी ने फाड़न चाहे तो तकब्बुर एड़ो करे तो जे अल्लाह के सामो वनी लड़े तो तकब्बुर एड़ो करे तो जे रसूल के सामो वनी लड़े तो के गाल जी परवाह न तो करे सिर्फ जे तो आओ या मुजो मन है जो वस्तु मुके पसंद अची आओ ये कंदोस बेगे जी गाल आओ की न मने दोस ये आदत पा में नहीं करना है आई करना है
पा पिंड वाली मथे आयो पण एकड़ी वस्तु याद रखो जे कदे आंखे आजी ताकत मथे जे कदे आजी दौलत मथे जे कदे आजी मिल्कत मथे आंखे एडो गुरूर है आंखे एडो घमंड है जे कदे पिंड के आई एडा ताकत वाला समझो था ता पिंड जी मर्जी वाली जिंदगी गुजार चाहो था तो मुझा पा याद रखो दुनिया में पा आया है तो पांची मर्जी की ना लदी है ना दुनिया में पा आया सी तेरे पांची मर्जी की न वही पा अल्लाह जी मर्जी से आया आयो है ना दुनिया में पा रोंदा तपन पांची मर्जी नाई पा है में अल्लाह जी मर्जी से रोंदा है ना दुनिया में पा पाछा रवाना थी वेंदा सी पांची मर्जी की न हुंदी अल्लाह रब्बुल आलमीन जी मर्जी हुंदी पांचो आए तो पादा पेटे की अमानत आयो अल्लाह रब्बुल आलमीन जो पाके साथ ने ई साथ को अल्लाह ताला जी अमानत है एकड़ो इंसान एकड़ो साथ ने तो ये साथ है समझीला तो जे इन हटे सा तो के कबर के ओडो करे छने तो इते मस्जिद में बैठो ही तो जितना पण सा खणी जो उने इतरो सा तो के कबर के ओडो करे पियो तो जितनो वेखो खणी जो ही तो वेखो खणी नसीब मते नहीं आवे तो वेखो खणी कबर के ओडो थी पियो तो जितनी जमार गुजारी पियो ये जमार तो जे ऐशला करे नहीं ये जमार तो के कबर के ओडी करे पई तो तकब्बुर करी तो पिंड के वडो समझे तो अल्लाह के हुक्म के सामो लड़े तो जे करे तो में एडी ताकत है तो मथे बीमारियों अचे तो इनी बीमारी के तो धोखे ने दिखा जे करे तो में एडी ताकत है तो जे अखी अगिया मारो मरे जा इनी मरण ने मारो के तो रोके ने दिखा तो में जे करे एडी ताकत है तो जे अखी में जा नूर विजे पियो एना नूर के तो पाछो मारे दिखा तो में जे करे एडी ताकत है तो जे कने सुन बंद करे छयो तो कने से हाने सुनी दिखा तो में जे करे एडी ताकत है तो जा डंड हाने लोटे पे ने गिरे जा इनी डंडे के तो रोके दिखा तो में जे करे एडी ताकत है तो बिस्तरे मथे मजबूर थी होई बिछाना मथे तो पियो होई और थी दौड़ कने तो दिखा तो में जे करे एडी ताकत है तो आसमान के सामो चढ़ी दिखा तो में जे करे एडी ताकत है तो जी जबान में जा अखर निकले न तो जबान से बोले दिखा तो ये मिल्कत मथे तो जी दौलत मथे तो जे पैसे मथे तो कि जे करे एडो नाज है तैना पैसे के रोके तो दिखा झेला करे तो बड़े फेरा के पियो झेला करे तो बड़े कमाई पियो और ना औलाद ला करे पिंड जी आका ला करे तो मथे जरा मौत अची दो तो मथे जरा आखिरी टाइम अची दो इन औलाद के तो एकड़ो कलाक पण घर में पाछो होने की ना तो जो औलाद चोंदो पियो अमा के खणी जमालो कब्रिस्तान मथे पुजायो मुजा पा जे तकब्बुर में आयो पा जे वडाई में आयो जे अल्लाह रब्बुल आलमीन के पास सामा खोदा जे अल्लाह जे हुक्म के पा इते कन्नमा सौदा बेमान कदी छयोदा पर अल्लाह रब्बुल आलमीन जर इंसान के सबक सिखारे तो अल्लाह रब्बुल आलमीन जर इंसान के झले तो जे मोदो के दिगे मोहलत लेनी वई मोदो के दिगे टाइम दिनो हो हाय तो जो टाइम पूरो थी वियो है तेरे इंसान चे तो हाय अल्लाह हाय मुखे तो बड़ो मौको दे हां कदे तकब्बुर न कया हाय आ कदे वडाई न कया कल्ला इन्नहा कलिमतुन हुवा काइलुहा ना हाने एडी गाल न कजा टाइम तो एकड़े खरा मिलो पूरो थी वियो है एक रात तो टाइम कदे किरणी दोस पावट ईमान रयो के पावट इस्लाम रयो के पा खाली नादिया मुसलमान नहीं जे कदे पावट इस्लाम वे जे कदे पावट ईमान वे त पा उन आयत जे मुताबिक थी वणो जे में अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारनि सिफतो बयान करे तो सूरह सजदा की आयत नंबर 15 में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो इन्नमा युमिनु बि आयातिना अल्लज़ीना इज़ा ज़ुक्किरू बिहा खर्रू सुज्जदा व सब्बहू बिहम्दि रब्बिहिम मोजा जो ईमान वाला मानाए जे जो अल्लाह मथे ईमान है जे जो आखिरत जे मथे ईमान है जे जो जन्नत मथे ईमान है जे जो जहन्नम मथे ईमान है इनी मुझे माने के जे कुरान जो आयतो पढ़ी नहीं सुनाईदा तर बिस्मिल्लाह करे सजदे में गिरी होता मुझे माने के जे मुझे आयतो पढ़ी ने सुनाईदा तर अल्लाह रब्बुल आलमीन जे तो मुखे सामाई झुकी वेंदा वला यस्तकबिरून तकब्बुर की न कदा ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजी यदऊन रब्बहुम खौफन व तवा मुजा माना हुई
जे रात जे रपेती विछाण मथे की निद्रो नदियों अचे ये अल्लाह जे धर्म में ये अल्लाह जे खौफ में कब्र जे अज़ाब जे धर्म में दोज़ख जे अज़ाब जे धर्म में ने निद्रो फिटी वयो हुई ई को हेडा पासा थी इन जी आंख नदी लगे हेडा पासो फेरे इन जी आंख नदी लगे तर विछाण में जा उठी करे अल्लाह रब्बुल आलमीन जे तो आधी रात जो मुझे सजदा कई कोला इनके दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो दर्द है कोला इनके दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो खौफ है जहां गमे तो वडो था मुजी हैसियत के नाई मोहन ताकत के नाई आप कितो वडो थी सकदोस अल्लाह ताला जेकर मुखे जमार बने त गोडी मुखे मारो ता आए जना बेलगड़ा मुजी भवा नाई विजनो उन रब वट पाछो है जे मुखे पैदा कयो है अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वल्लाहु अंबतकुम मिनल अर्ज़ नबाता ए इंसान तो पेडगी की न समझ जा मु तो के किज पैदा कयो है कि जमीन में जा वणे के पैदा करिया तो जमीन में वो घास जो कथ निकले तो मु तो के किज पैदा कयो है ई घारो अज निडो है सवारे वडो थी तो के जो ढोल अची तो चरी ने हडो वेंदो नहीं का खत्म थी वेंदो तो एकड़ो ढोल समझीना मोला करे एकड़ो घास जो झुंडो वने तो मोला करे एकड़ी वण जी तार आए तो मथा पण मौत अची तो तो चरी ने हडो वेंदो तो नारो ने निशान कटी वेंदो तो की किना होने वल्लाहु अंबतकुम मिनल अर्ज़ि नबाता सुम्मा युईदुकुम फीहा अल्लाह रब्बुल आलमीन चए दो जे जमीन में जा मोदो के वण वांग उगायो है जे जमीन में जा मोदो के छूते वांग उगायो है घा वांग उगायो है सुम्मा युईदुकुम फीहा तो के नहीं जमीन में जाओ पाछो हलाए छड़ी दोस्त इने जमीन जे हवाले तो के आओ पाछो करे छड़ी दोस्त सुम्मा युईदुकुम फीहा व युखरिजुकुम इखराजा इन गाल के नकुल जतो के आओ बेफरा न जमीन में जा पाछो पड़ कर दोस्त वो टाइम पा मनी मत अच्छे वालों है पा कोरे के बनाई नहीं होता पा तकबर कोरे के नहीं होता पावट आए करो जो पा अल्लाह के सामा हेडा लड़ाओ गया सजोनी पा अल्लाह के नारा सुनाओ गया सजोनी रब पा के यहाँ सद करे जो पर पांजी वडाई इतनी है पा में तकबर इतो है कि पा समझौता आओ अज जवानिया आओ डोए वाले पुछा वाली एरो जवान हम दोस्त आओ बाजार एकवी में दुनिया मते थो या बाजार 31 में पण अते थो दोस्त मुजा बात केतरा वा तकबर कंदल जो को पड़े बिटजी ने खत्म थी गया दर्द के मथे जो को इंसान आयो है उनके रोडी मोड़ो नवेरो दर्द के हेठ पर विजन जाए ये धरती आज ने पुठे मथे पा हलाता सवारे जन धरती के अंदर पौधा सी तरफ पेट जो हकी ये ममदी पाटा ए मुझे पुठे मथे गुनाह करने वाला ए मुझे पुठे मथे अल्लाह की नाफरमानी करने वाला ए मुझे पुठे के पलीत करने वाला हाने मुंह में जायो ये तो खबर दे किदा होई तो जी दौलत किदा हो तो जो माल किदा होई तो जी ताकत किदा हो तो जो पर किदा हो तो जो कुटुंब वाला कितेरा तो जो पुत्र कितरी रहियो तो जो क्यों किते रहियो तो जो गोठ किते रहियो तो जो दोस्त किते तो जो खानियो किते तो जो बंगला हेडो एकड़ो आयो ही जे गाली मथे पर नहीं कंदो है जे ताकत मथे अल्लाह के नाराज कंदो है जे पुठे मथे अल्लाह रब्बुल आलमीन जो नाम फरमानो कंदो है थेला करे बड़े जो कहे दे उनी खणी तो के मुझे पेट में भगाए छड़ो आयो हाय जो जवाब दे आओ तो से तो शुरू करिया वो कब्र पाण पुछंदी ओ पाण सवाल कंदी ने अल्लाह ताला दस्तूर रखे जे कब्र जो है पट जो हक मंगंदी ओ सहाबी जे जनाजे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा शरीक था जनाजे में तेरा पग या फण कोड़े न जाते क्या लाते फण कोड़े न जाते साहबा किराम चो ए अल्लाह के रसूल आई फण कोड़े को जाते जे इन साहबी जे जनाजे में अल्लाह जा इतरा मलाइका आया हुआ जे मुके पग रखे जी गड्डी न दे रही आओ तने ना जनाजे में फणे मथे हटे उस पे उन साहबी के जे जनाजे में अल्लाह का मलाइका आसमान खाया हुआ जब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्रिस्तान में दाखिल कयो तेरा पुकार लो तेरा रोड लगा ने साहबा किराम के जो आज बाला करे दुआ करो कब्र ने के आज बीते ने फिरो करे चले जमीन होना डॉक्टर जो हक मांगे पई ओ साहबी जला करे अल्लाह का मलाइका आसमान में आचे उनके जरा कब्र बीते ने तेरा हिदा जो पासरा के हिदा ने करी वयो हिदा जो पासरा के हिदा ने करी वयो
पाजी कीमत करो है पावट आए करो अमन का पावट आए ना जब अल्लाह की लिखाई जो मुझा रब दुनिया में जो तो मुखे जिंदगी ॾिने वे दुनिया में जो तो मुखे मौक़ो ॾिने वे इन में हितियो नमाज़ पढ़ियो या हेतिरो सदको ने खैरात कयो है हेतिरा मो रोज़ा रखाई हेतिरो मो नेकियो कयो है कीअं नाहे खाली जुमे जो ॾींहुं की जुमे जी नमाज़ पढ़ियो या सिर्फ एला करे माण्हू पढ़े पढ़ंदा पिया हुआ एतिरा आउं पढ़ंदो पियो माण्हू न पढ़िया हुआ त आउं न पढ़ियोसि पाण खाली एतिरो जमल आहे तंहिंखां सवाइ ॿियो कोई अमल न आहे पाण त दुनिया में ईअं जियूं पिया जे पाण खे लॻे त दुनिया में पाण हमेशह न करे आया आहियूं पाण खे कॾहिं मरणो आहे न अहिड़ी पाण ज़िंदगी गुज़ारियूं पिया जे हर कोई इंसान ई सम्झींदो जे मौत ॿिए मथे आयो आहे मूं मथे थोरो मौत अचींदो माण्हू ॿिया मरी विया आहिनि आउं थोरो मरी वेंदुसि हिकिड़ो इंसान जेकॾहिं पिंड जे सुननी लाइ जे मुंहिंजी क़ीमत कीअं न आहे आउं हिकिड़ो मामूली इंसान आहियां मुझे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन जे व खुलिकल इंसान ज़ईफा इंसान के मुंह कमजोर पैदा कयो है ए इंसान तू तो जी बीमारी के रोके न तो सके ए इंसान तू तो जी मुसीबत के रोके न तो सके ए इंसान तू तो जी मौत के रोके न तो सके तो ताकत कीअं न आई मूं तोखे मामूली बनायो है मूं तोखे कमजोर बनायो है ने मिट्टी में बनायो है मिट्टी में पाछो तोखे वारे छड़ी दोस तो जी कीमत खाली एतरी जाए पोइ तू हेॾो मूंखे साम्हूं बुरा थींदो पाण हुन रब खे एतिरो नाराज़ कयो है जंहिंजे बारे में पाण खे कीअं ख़बर न आहे जे थी सघे अॼु आउं अॻीअ में जुमे में हिते आहियां सवारे अॻीअ टाणे मूंखे मुंहिंजे रब सां मुलाक़ात करणी पए कोई भरोसो आहे ज़िंदगी जो कई इंसान खिलंदल कुॾंदल दुनिया मां लिखारण में वेंदा रहिया उन्हीं खे जेकॾहिं मौत अची वियो त ओचितो मौत मां मथे पण अची दिल मां जेकॾहिं आंखे तकबुर कढणो आहे दिल मां जेकॾहिं आंखे वॾाई कढणी है त समझी रहा पिंड के समझो जे आउं कीअं न आहियां इतने करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गरीब में मिस्कीन सहाबा बिना वही रहंदा हुआ जे मूंखे ख़बर पए त आउं कीअं न आहियां पिंड जे हथे से पिंड जे लह के सिपी खाईंदा हुआ जोड़ो पिंड जो हथे से पानी से करे पाईंदा हुआ पिंड जो कोई पिंड जे हथ से रोता हुआ एडी आजी हुई जे सहाबा किराम चेंदा हिकड़ो तारा जो जेकॾहिं को माण्हू अचींदो हो त उहो अची करे असांखे पुछंदो आमे नबी आहे केरु असीं सोचूं था कि न वॾा रसूल खे ईअं बेरा थी वेठा हूंदा हुआ कॾहिं तकबुर न कयूं कॾहिं वॾाई न कयूं पाण त ॿ रुपया अचनि था त माण्हू खे पंहिंजो साम्हूं थियणु चालू करे छॾियूं था पाण मां जेकॾहिं कयो त ॿ रुपया अची विया पाण सलाम जो जवाब न था ॾियूं माण्हू खे पावर जेकॾहिं थोड़ी की ताकत अची वई माण्हू से पाण ठापण हथ मिलाइण मिलाओ पण नथा एॾो पाण में तकबुर है एॾो पाण में गुरूर ने घमंड है पाण अल्लाह के साम्हूं छो था पाण रसूल के साम्हूं छो था पाण माण्हू के साम्हूं छो था ने पिंड खे एॾा ताकत वारा बणायूं था मुंहिंजा भाउ तूं कंहिंखे साम्हूं थी न मौत के साम्हूं थी ॾेखार तो जे आउं ताकत वारो या मौत के चओ अॼु त तोखे ख़बर पए मौत मिणी खे मिटाए छॾे मौत मिणी खे ख़तम करे छॾे वॾा वॾा ताकत वारा उन्हीं के अल्लाह रब्बुल आलमीन दर्जे मथे जर मौक़ो ॾिने उन्हीं ज़ुल्म कयो उन्हीं अल्लाह जी नाफरमानी कयो अल्लाह रब्बुल आलमीन हिकड़े सेकंड में उनजा पेर फिराए छॾे अल्लाह ताला जेकॾहिं पाण खे ताकत ॾिने अल्लाह ताला जेकॾहिं पाण खे मौक़ो ॾिने इन मौक़े में फ़ाइदो मिलो वॾाई न कयो तकबुर न कयो अल्लाह जे हुक्म के साम्हूं न थियो अल्लाह की गाल हिकड़े कन मां सुणी ॿिए कन मां न कढो न त ही मौक़ो आके बेफर करे की न मिलंदो ये जिंदगी बेफर करे की न मिलंदी ये चंग भलाई बेफर करे की न मिलंदी ये जवान बेफर की न मिलंदी अल्लाह ताला पाके पैदा जेतिरा करे गए दुनिया में जे मुंहिंजा माना वञी करे ख़ासा अमल करे अचो त आला जो को जन्नत रखी है आके फ्री मिले बाकी जेकॾहिं वो जन्नत खपे थी पांजो जेकॾहिं हो जन्नत मथे ईमान आहे पांचो जेकॾहिं अल्लाह ताला मथे ईमान आहे त पाण ये जिंदगी न गुज़ारियो जो गुज़ारियो पिया पाण अल्लाह जे हुक्म के साम्हूं न थियो पाण रसूल खे नाराज़ न कयो पाण क़ुरान मथे हलो पाण हदीस मथे हलो पाण उन जेतिरा अमल थी अल्लाह रब्बुल आलमीन करे कयूं ऐं पेट खे चई जो अल्लाह इन सलाती व नुसुकी व महयाय व माती लिल्लाहि रब्बिल आलमीन ए अल्लाह मुझे जन पण तौला करे है मुझे मन पण तौला करे अल्लाह मुझे नमाज पण तौला करे है मुझे रुको पण तौला करे है मुझे सदा पण तौला करे अल्लाह आओ कीअं न आया मुझे रब आओ कीअं न आया आओ मामूली इंसान आया अॼु हिते आया सवारे हुते अचो अचा मुझे रब से कीअं पण कयां तो बड़ा तौला करे कयां तो मूं पेट न करे आओ कीअं नथो कयां जेकॾहिं इंसान में ही जज़्बो अची वञे
इंसान में जेकर ये सोच अची वञे कि जेके पढ़ाओ सब कया तो मुझे रब ला करे कया तो अल्लाह रब्बुल आलमीन अड़े इंसान के माफ करे छॾे थो। ये तैयार कयो पां बड़ा तैयार कयो अल्लाह ताला ला करे पांचा अमल मां अल्लाह ला करे बनायो ए पो दुआ ममो अल्लाह ताला तो असा के पर माफ फरमा अल्लाह ताला माफ करे छॾी थो। कोई मामूली वस्तु ना पाण हकीकत ये है जे पांजी जिंदगी जितनी गुजरी गई है इतनी गुजरी गई इतने में मां सो है इतने कना मां सो है बे मां कढो पिया पांजे अल्लाह जितनी अञा जिंदगी ॾींदो इन में मां टे कना मां सुनंदासीं बे मां कढंदासीं पां अमल इन कंदासीं पां कीअं जीअं मरी ने क़बर मथे पहुची वेंदासीं पंहिंजो हाल को थींदो अल्लाह खे ख़बर है। की कपिड़ खे सुधारियो की कपिड़ खे समझायो की कपिड़ जे बारे में सोचो कि आऊं अञा थोरो न थोरो कयां पियो अल्लाह मूंखे कुला पैदा कयनि ऐं ज़िंदगी कीअं गुज़ारियां पियो ऐं अहिड़ो त न थी सघां मुसलमान अहिड़ो न वे ईमान वारो अहिड़ो न वे जेको मुंहिंजी हालत आहे अहिड़ा ईमान वारा नथा वञनि। ईमान वारा त उहो ई जेके अल्लाह ताला क़ुरान में यादि करे चए थो इबादुर रहमान अल्लज़ीना यमशून अलल अर्ज़ि हौना तर ईमान वारा रहमान जा बाना ज़मीन मथे हलाइनि था तर कंध हिकिड़ो करे हलाइनि था मुंहिंजा रब तवजो असांजी दिलि में रब कयो आहे। पाण में वो खसलत न आहे पाण में वो सिफ़त न आहे पाण में वो आदत न आहे अहिड़ियूं आदतूं पैदा कयो पिंड खे नेक बनायो पिंड खे नमाज़ी बनायो पिंड खे अल्लाह वारा बनायो जे अॼु हिते आयो सवाल वरी अल्लाह वटि वञो त कंहिं ॻाल्हि जो टेंशन न वे जे अल्लाह अमल करे आयो या इंसान कामयाब थी वेंदोसि। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला पांखे सोणे खां वधारे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला पांखे पण नेक नमाज़ी बनाए अल्लाह ताला पांखे सुधरी जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पांखे दिल मां तकब्बुर कभी ने दूर फरमाए अल्लाह ताला पांखे कुरान ऐं हदीस मथे हले जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।